हाणे हेडलाइन सवार ॾिठी त अहम ख़बर शामिल कंदासीं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां रॉयल बहरीन नेवल फोर्स जे कमांडर मुलाक़ात कई आहे। SPR मूजिब मुलाक़ात में अफ़गानिस्तान जी मौजूदा सियासी सूरतहाल समेत गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई आहे। उन खां अलावा बचाव ऐं सिक्योरिटी जे शोबनि में ॿतरफ़े सहकार ते पिणु ॻाल्हि ॿोल कई वई आहे। उन मौक़े ते आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा अफ़गानिस्तान में अमन ऐं मफ़ाहमत जे क़दमनि ते ज़ोर ॾिनो आहे। SPR मूजिब मुअज़्ज़ज़ महिमान पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौज जे पेशवरानी महारतनि जी वाखाण कई आहे। अहम ख़बर के हवाले से आगाह कयूं पिया। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां रॉयल बहरीन नेवल फोर्स के कमांडर मुलाक़ात कई है। SPR मूजिब मुलाक़ात में अफ़गानिस्तान की मौजूदा सियासी सूरतहाल समेत गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई आहे। उन खां अलावा बचाव ऐं सिक्योरिटी के शोबनि में ॿतरफ़े सहकार ते पिणु ॻाल्हि ॿोल कई वई आहे। उन मौक़े ते आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा अफ़गानिस्तान में अमन ऐं मफ़ाहमत जे क़दमनि ते ज़ोर ॾिनो आहे। SPR मूजिब मुअज़्ज़ज़ महिमान पाकिस्तान हथियारबंद फ़ौज जी पेशवरानी महारतनि जी वाखाण कई आहे।